सऊदी परडेही वजीर फैसल बिन फरहान सऊद की पाकिस्तान यात्रा सदर वज़ीर आज़म सां मुलाक़ातूं सऊदी वफ़द के PIA हवाई अड्डन की निस्तारी इस्लामाबाद में 5 स्टार होटल्स में जॉइंट वेंचर से आज मटियारी ट्रांसमिशन लाइन ऐं फर्स्ट वुमेन बैंक जी ऑफर कई वई सऊदी वफ़द के हेल्थ सिटी ठाहिण लाइ बि आज खास सीड़पकारी काउंसिल के इजलास के खिताब दौरान परडेही वजीर इसाक डार जो चवण है पाक सऊदी लागापन के मजबूत इक़्तिसादी भाईवारी में बदलाइण की ज़रूरत है। पाकिस्तान ऐं सऊदी अरब विच में भाईवारी इज़्ज़त गडियल मुफ़ादन ऐं बेहतर मुस्तक़बिल के मंशूर लाइ आहे। सऊदीया सां जुड़े मुद्दे वारे ऐं आज़माइशी दोस्ती असांजी परडेही पॉलिसी जो एक अहम अंसर है। SIFC पाक सऊदी लागापन ऐं मजहबी तोड़े सकाफ़ती कदरन से बधल है। SIFC सां सीड़पकारी ऐं सहकार वधाइण में मदद मिलंदी। सदर आसिफ अली ज़रदारी सां सऊदी परडेही वज़ीर फैसल बिन फरहान अल सऊद जी मुलाक़ात पाकिस्तान ऐं सऊदी अरब जो मज़बूत भाईवारी क़ाइम करण इक़्तिसादी सहकार वधाइण जो अज़म। सदर जो चवण है त ॿिन्ही मुल्कनि विच में पुराना ऐं मज़बूत लागापा आहिनि। पाकिस्तानी हुकूमत ऐं अवाम खादमैन हरमैन शरीफ़ैन लाइ इंतहाई एहतराम जा जज़्बा रखे थो। पाकिस्तान सऊदी अरब सां गॾु बीठल रहंदो। इस्लामी दुनिया जी ख़ुशहाली सऊदी अरब जी तरक़ीअ सां वाॻियल आहे। सऊदी परडेही वज़ीर जो चवण है त सऊदी अरब पाकिस्तान सां लागापन खे इंतहाई अहमियत ॾिए थो। ॿई मुल्क केतिरनि ई ॾहाकनि खां हिक ॿिए जी मदद कंदा आया आहिनि। फैसल बिन फरहान पारां सऊदी अरब जी तरक़ीअ में पाकिस्तानी पनाहगीरनि जे किरदार जी वाखाण। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां सऊदी परडेही वज़ीर फैसल बिन फरहान की सरबराही में आला सतही वफ़द की मुलाक़ात PM हाउस में थियल मुलाक़ात दौरान बितरफ़ा लागापन समेत पाकिस्तान में सीड़पकारी के मनसूबन ते ख़यालन की ॾेवड़। मुलाक़ात में इसाक डार समेत ॿिया वफ़ाक़ी वज़ीर भी शरीक। वज़ीर आज़म जो चवण है त सऊदी अरब ॾुखे वक़्त में हमेशा पाकिस्तान जो साथ ॾिनो। सऊदी वफ़द जो दौरो पाकिस्तान सऊदीया स्ट्रेटेजिक ऐं वापारी भाईवारी की नए दौर की शुरुआत है। पाकिस्तान सऊदी अरब सां वापार ऐं सीड़पकारी के शोबन में सहकार वधाइण जो ख्वाहिशमंद है। संजय कचे में पुलिस ऐं रेंजर्स पारां थाड़ेलनि खिलाफ़ ऑपरेशन जारी है। पहिरियां जी भेट में सूरत हाल बहितर है। जेकॾहिं फ़ौज की ज़रूरत पई त उन जी भी मदद वरती वेंदी। दाड़ेलन की सरपरस्ती कंदड़नि खिलाफ़ एक्शन थींदो। 15 ॾींहनि में कचे में 13 मुखबिन के बाज़ियाब करायो वियो ऐं सिर्फ़ हिक हफ़्ते में 6 स्ट्रीट क्रिमिनल्स के मारे वियो। कराची में अप्रैल महीने में 104 जवाबदारनि के गिरफ़्तार किया वियो, जिनमें राजा गैंग जा 7 जवाबदार भी शामिल आहिनि। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन की प्रेस कॉन्फ्रेंस।